हो मेह के पालियो मुंह मेह सा शादी कईया मुंह समझो सनड़ी हूंदी पर मोटी निकती आ मेह के पालियो मुंह मेह सा शादी कईया। सोट मुबारक हूँ जानी मुबारक हूँ 6 महीनन का पो भाजी मोटी थई। अरे खैर मुबारक हूँ सोटर खैर मुबारक हूँ शाला सोटर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम किए बोलियो आज सोटर मुबारक हूँ जानी खैर मुबारक 6 महीनन का पो भाभी मोटी है। हाँ यार बस यकीन करें घर में रौनक लगो पियो आ। हाँ ना हाँ सही हाँ ओ एकड़ो मिसरो यो कलाम जो वाह वो तोखे बुधाए हौदा वो वरी तुझी भाभी के सॾ तो कया तो ताके तूने सां पे मिली वठ। हाँ इरशाद इरशाद फरमावा बुधायो। हो माण्हुनि खे सुणियूं ज़ालूं मिलियूं हिन मूंखे मिली वई ॾैण मूंखे मिली वई ॾैण मां चवांसि तो मानी दे मूंखे पादर हणंदी आ हो मेह खे पालियो मूं मेह सां शादी कईया। खैर ता है ना बस ये अंदर जो भाई भाईजान अल्लाह खैर कंदो तोखे भी 5 मिनटन खां वो खबर पइजी वेंदी। शादिया अरे शादिया चाहते दाऊं तो लिया भली आए वे अस्सलाम वालेकुम भाभी। ए वे खुश आयो खैरा खुश आयो वे सौट्रा मुझो खबर पेस तू मना आई असां खां 6 महीनन खां पोइ नाराज़ थी वरी हाणे तू आई असां वटि सो सौट्र आयो असां वटि चयईं बाबा हाणे असां ॻोठ जो जेको सो भाॼियूं जेके न जॾियूं वॾियूं वरितियूं अथनि न लाशूं जिनियूं खजी जूं जिनड़ियूं वरितियूं अथनि उन्हनि जूं भाॼियूं वरी जंहिंमहिल जेके पोड़ियूं ठाहींदियूं अथनि न कंहिंमें लूणु आहे त मिर्च कोन्हे मिर्च आहे त लूणु कोन्हे अहिड़ियूं भाॼियूं खटियूं किन में वरी ॿई सवाया कंहिंमें वरी ॿई सवाया बटाला हिकिड़े पासे हूंदा त रस ॿिए पासे अहिड़ियूं अहिड़ियूं भाॼियूं सो मूंखे चयईं त तुंहिंजी शहर वारी भाई आहे उहा भाॼी ठाहे ॾींदी आहे उहा त ठाहींदी मूंखे ख़बर आहे सो असांजो घर में अॼु मानी खाइण आयो आहे ठाहे ॾींदो भाॼी कढ़ाई छा घर में मां होटल खोलियो आया हे सौट्रा ओ चए पियो मां कोन चयोमांसि कसम सां सौट्रा भाई अचे लख दफ़ा पानी पिए वे हिते होटल तो कोने खोलियो मां हिन होटल खोली आहे सौट्रा हेॾे पाचके जहिड़ी मुंडी खणी भॻो आई सचे मुबारकूं सचे मुबारकूं पंहिंजो बि बेइज़ती थो कराई मुंहिंजो बि कराई थो बादशाह भाभी जो बेइज़ती कई आ उहा मां बर्दाश्त कई हाणे तुंहिंजो बर्दाश्त नथो थिए। जेका तूं बेइज़ती महसूस करे हींअर तूं मरण थो चाहीं न उहा बेइज़ती मां रोज़ सही जियां थो तूं परेशान न थी चवंदी भाॼी मारे सौट के तूं ठाहे ॾींदे या न ॾींदे ॿुधा शादिया सॼे ॻोठ जो मां ठीको कयो आ हिते मां होटल खोलियो आ मां पचायां थी भाॼियूं मानियूं सॼे वञ ॻोठारे के वठी आ आई आ मुंहिंजी ज़ाल शहर जी ते मानियूं थी करे मतोजन जी नौकर आ हिते होटल खोलिया आहिनि मां तूं मुंहिंजे सौट खे जेको तो न ठाहे ॾींदे भाॼी कोन ठाहे मस्ता गला न ठाहे ॾींदे सोटर ठाहे ॾींदमि हलो तूं सबर कर सौट उथी मथे थी सोटर खैर सोटर बस सौट उथी सोटर असांजे घर जो मसलो सौट तूं ॿीहर असां वटि न अच ठीकु आहे सोटर मां चयो गैरत मथे चढ़ी वियो अथई अल्लाह ख़ैर कंदो सौट ठीक है सोटर ॾुख न कजां न बाबा इहो थोरो ॾिसी सॼो बाबा अल्लाह ख़ैर कंदो इहो थोरी घणी तुकलां त थी अथई माफ़ कजां न बाबा का ॻाल्हि न अल्लाह ठीक है बस न न ॻाल्हि ॿुध ही जो पंज अचनी ताई एॾो ही ककड़ो खोले मसां ॻाल्हाए तो घर में मसां राणो अथई या न राणो अथई ने भागो आहे बेस्तो करे लोधे छॾियोमांसि ईअं वांदा भॻिया बीठा आहिनि असांजे घर में जहिड़ियूं तिड़ियूं अथनि पंहिंजूं अथनि वञनि उन्हनि खे चइनि ठाहे ॾियनि भॻो बीठो आहे पाणी पहिरे पींदे पाणी तो न पिया मुंहिंजो हली हाँ साड़े छॾियो अथई पंजनि जे साम्हूं बेइज़ती करे मां बोतल वठी थो अचां बोतल वठी तो अचे बोतल वठी थो अचां